बिरासिटी 5 ॾींहं अॻु रोड हादसे दौरान मोटरसाइकिल जो टक्कर लॻण सबबि ज़ख़्मी थियल ॻोठाणो नूर मोहम्मद बुरड़ो इलाज दौरान नवाबशाह अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत। वारिस फ़ौत नौजवान जो इलाज नवाबशाह अस्पताल मां खणाए बिरासिटी अस्पताल आंदो, जिते पोस्टमार्टम करे लाश वाटसन हवाले कयो वियो। इन मौक़े ते संदसि वारिस उस्ताद अल्लाह वरायो बुरड़ो ऐं ॿुधायो त 5 ॾींहं अॻु गाहेजा बिरादरी जे सईद ऐं मुजाहिद वारनि असांजे फ़ौती नूर मोहम्मद खे मोटरसाइकिल जी ज़ोरदार टक्कर हई हुई। सख़्त ज़ख़्मी करे मौक़े तां फ़रार थी विया हुआ। इतलाती असां हादसे वारी हंधि पहुची ज़ख़्मी खे खणाए अस्पताल पहुचायो, जिते डॉक्टरनि ज़ख़्मीअ खे नाज़ुक हालत में नवाबशाह अस्पताल रेफर कयो। नवाबशाह अस्पताल में ज़ख़्मीअ जो इलाज हलंदड़ हो, जिते उहो इलाज दौरान ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। वाटसन मुतालबो कंदे चयो आहे त फौरी तौर हादसो कंदड़ मोटरसाइकिल सवारनि जेके मौक़े तां ज़ख़्मीअ खे तड़पंदो छॾे फ़रार थी विया, ॿिन्ही ॼणनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। ॿिए पासे फ़ौती नौजवान जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। फ़ौती खे 6 पुटनि समेत 10 ॿारनि जो औलाद आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।